सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना आहिनि त सिंध में हुकूमत नाले का बि शइ नाहे। सूबे जो समूरो निज़ाम कैनेडा मां हलायो पियो वञे। कराची जी हालत ख़राब आहे। थर जा माण्हू पाणी लाइ परेशान आहिनि। तव्हां नाला साफ़ नथा कराए सघो त हुकूमत कीअं हलाईंदा। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में शाहराह फैसल ते नस्ला टावर जी तामीर बाबति केस जी ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त शाहराह फैसल रोड खे कॾहिं बि सोढ़ो न कयो वियो आहे, उहो वसी कयो वियो आहे। शाहराह फैसल जे ॿिन्ही तरफ़नि ते सर्विस रोड ते हद दख़लियूं करायूं वियूं आहिनि। चीफ जस्टिस चयो त रिपोर्ट छॾे ॾियो, सभु करप्शन कंदड़ आहिनि। कमिश्नर पाण उहो चई रहियो आहे त कब्ज़ा आहिनि। सभई फिलाही प्लॉट्स सिंध कंट्रोल अथॉरिटी ॾेई छॾिया आहिनि। पैसा ॾियो, जेको वणे सो कयो। जस्टिस गुलज़ार अहमद चयो त सिंध में का बि हुकूमत नाहे, उन जी पोयां केरु ॿियो आहे। सिस्टम कैनेडा खां हली रहियो आहे। कराची खे कैनेडा मां हलायो पियो वञे। हिन चयो त सूबे जा हुक्मरान जेको कैनेडा मां निज़ाम हलाए रहिया आहिनि, सिंध सूबो उन्हनि हालतनि मां कीअं गुज़री रहियो आहे ऐं केरु पियो हलाए। तव्हांजी हुकूमत ॿियो केरु कीअं थो हलाए सघे। कंहिं ॿिए खे उथी बीहणु घुर्जे ऐं उन खे रोकणो पवंदो। चीफ जस्टिस चयो त जेॾहिं तव्हां नाला साफ़ नथा करे सघो त सूबो कीअं हलाईंदा। 1 साल अॻु नाला साफ़ करण जो हुकुम ॾिनो। हर रोज़ नवां बहाना आहिनि। चीफ जस्टिस चयो त फंड्स जो मतिलबु पंहिंजे लाइ फंड्स रखणु हूंदो आहे। अवाम खे टके जो फ़ाइदो नाहे।